सुध समा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सेनेट चूंड में मुज़फ़र शाह यूसुफ रज़ा गिलानी जा 7 वोट रद्द कया त पीपल्स पार्टी इस्लामाबाद जे हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। अदालत दरख़्वास्त खे रद्द कंदे चयो हो त पार्लियामेंट जी कार्रवाई अदालती दायरे में नथी अचे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमण चयो त पार्टी इस्लामाबाद हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो अञा ताईं ॿुधणी नाहे थी। सूबाई वज़ीर चयो त उन वक़्तु अदालत कासिम सूरी या मुज़फ़र शाह खे रूलिंग जे सिलसिले में तलब न कयो हो। हुन चयो त गुज़िरियल राति पीटीआई वारा सुप्रीम कोर्ट विया, इदारनि ऐं क़ौम खे धमकियूं ॾिनियूं। हू ॾफेड़ वारी सियासत चाहिनि था। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त फवाद चौधरी हर सियासी फ़ैसिले में इदारनि खे धिकणु बंदि करे। शर्जील इनाम मेमण चयो त फ़ौरी इमरान ख़ान ख़िलाफ़ कार्रवाई करे मुल्क मां ब्लैकमेलिंग जी सियासत जो ख़ात्मो आंदो वञे।